इसमें जो है सो असां सब काबिल एहतराम उस्ताद है उस्ताद मुक़दस पेशो असां फ़र्ज़ आहे सब कंहिंजो इज़त करणु असां त टिनि धुरियुनि जो सो मौक़े वठी आयासीं ऐं आख़िर फाइनल में अव्हां खां मौक़े वठूं पिया त जो है सो जेका पांडी खान साहब असांजी ॻाल्हि ॿोल थी असां चयोसीं उस्ताद चवंदा असांखे गार्गन कयो अथसि तव्हांजे नाले चयोसीं हुनजा वीडियो सबूत आहिनि हुन चयो मूं अहिड़ी का बि गार्गत कोन कई आहे सिर्फ़ु मूंसां बिहेवियर कयो अथनि त इन में केतिरी ॻाल्हि में सदाकत आहे सर अर्ज़ में तव्हांजे पांडी खान डॉक्टर साहब असांजो पंहिंजो आहे जेको आहे ऑफिसर आहे असांजो असल में स्टेट बजट जेको आहे पहिरियों दफ़ो सिंध गवर्नमेंट जो तमामु हिकिड़ो बहितरीनु फ़ैसिलो थियो आहे जेको बहितरीनु माना बहितरीनु फ़ैसिलो ॾिनो आहे त डीडीओ पावर प्राइमरी हेडमास्टरनि खे सेकेंडरी साइड जे हेडमास्टरनि खे जेके माना उहे डीडीओ पावर मुंतक़िल कया आहिनि असल में स्टेट बजट ॾिनी वई आहे ट्रेनिंग जो मक़सदु इहो हूंदो आहे त असां डीडीओ पावर त असांखे मिलिया आहिनि पर असां उहा ट्रेनिंग सम्झूं था आया उहे पैसा कीअं यूज़ करणा आहिनि सही ठीकु आहे न इहा ट्रेनिंग जो टे चकर जेको आहे माना पहिरीं ॾिनी वई आहे उन में असांखे इहो डीडीओ पावर जे जेको आहे पंहिंजो डीडीओ पावर जेके उस्तादनि जी जेका डीडीओ जिन खे ट्रेनिंग ॾिनी वई आहे केॾी महिल तव्हां चवनि त तव्हांखां 5% तव्हांजा जेको आहे सो तव्हांजा 5% तव्हांजा जेको आहे पंहिंजो टैक्स कटिबो ऐं 20% तव्हांखे ट्रेनिंग ॾिनी उन हाल सां टे चकर ट्रेनिंग ॾिनी वई आहे पर माना का बि हेॾी महिल ट्रेनिंग ॾियण जो मक़सदु इहो हूंदो आहे त वीडियो जिन खे मिलिया आहिनि त उन्हनि खे सम्झणु खपे त साईं इहे पैसा यूटिलाइज़ कीअं थींदा वीडियो पावर जा मक़सद छा हूंदा आहिनि वीडियो पंहिंजी पावर जो इस्तेमालु कीअं कंदो त हेॾी महिल त हिन असांजे हेडमास्टर जे सम्झ में ॻाल्हि आई आहे न असांखे बि अचे ऐं न वरी वीडियो जिन खे मिलिया आहिनि उन्हनि खे जी ॻाल्हि हिकिड़ो ॿी धड़ा आहे उहो चवंदा त असां जेका असां इलेक्टेड बॉडी आहियूं ऐं इंडस्ट्रीज़ पारां आहियूं ऐं हीअ जेके उस्तादनि जेका तंज़ीम आहे तव्हांजे तव्हां नाले चवनि पिया तव्हां त इहे हींअर गैर क़ानूनी आहिनि पांडी खान बि पियो चए की तंज़ीम आहे दोस्तनि जी उहा बि आहे ॻाल्हि उन में छा आहे अच्छा साईं पांडी खान पहिरीं ॻाल्हि त तमामु जेको आहे उस्तादनि जे जेतिरो ॻाल्हायो आहे असांखे तंज़ीम उहो अलॻि ॻाल्हायो असांजे सीनियर उस्तादनि जेतिरो ॻाल्हायो उन्हनि खे ॿार कढियो अथई अर्ज़ी इहो कंदासीं त ॾिसो न असां जेका इलेक्शन असां लड़ियासीं जेको आहे न उन में शहबाद पैनल जेको आहे पंहिंजो हिसो वरितो आहे शहबाद पैनल हिसो वरितो ऐं उहो 90 वोटनि तां उन्हनि पंहिंजी शिकस्त तस्लीम कई ऐं असांखे मुबारकबाद पेश सो वरी जेको आहे ॿी तारीख़ ते जेको आहे वरी बिना मुक़ाबले लेखी वठी आया आहिनि त असां इंडस्ट्रीज़ जे तरफ़ां जेको आहे पंहिंजो बिना मुक़ाबले चूंड थी आया आहियूं बाबा जेकॾहिं तव्हां 5 तारीख़ ते बिना मुक़ाबले चूंड थी आया हो पोइ जेका हीअ असांजी इलेक्शन थी 15 फरवरी ते तव्हां हुन में हिसो वरितो आहे जेको आहे वोट कास्ट कयो आहे ॾिसो जेकॾहिं तव्हां हिकिड़े पहिरीं ॻाल्हि त मां गुरूबंदी जे ख़िलाफ़ु आहियां जेको आहे गुरूबंदियूं हमेशह नुक़सानु ॾींदियूं आहिनि गुरूबंदियूं हमेशह नुक़सानु ॾींदियूं आहिनि त मूं चयो त माना गुरू इंडस्ट्री जे जेकॾहिं तव्हां बिना मुक़ाबले आहियो त असांजी इलेक्शन में तव्हांखे ॾिसो वठण ई न खपे हा तव्हां बिना मुक़ाबले अचो आहे असां बि बिना मुक़ाबले अचूं आहे इन करे हीअ इलेक्शन जेका आहे रतपाल पैनल खटी आहे ऐं शहबाद पैनल हाराई आहे दोस्त जेके आया आहिनि उन्हनि खे मां चवां थो टेस्ट कयासीं गुरूबंदियूं छो थींदियूं आहिनि गुरूबंदियूं उते थींदियूं आहिनि जिते 50,000 मफ़ाद हासिल कबा आहिनि इन करे मां गुरूबंदी जे ख़िलाफ़ु आहे मां उन्हनि दोस्तनि खे चवंदुमि अचो ऐं असीं पंहिंजे मुस्तक़बिल जे महिमारनि जी भलाई जे लाइ उस्तादनि जी भलाई जे लाइ तंज़ीम जी भलाई जे लाइ तइलीमी इदारनि जी भलाई जे लाइ अचो असां गॾिजी जेको आहे पंहिंजो ख़िदमत कयूं इहे मुंहिंजा साईं